तुझो दर्शन सवाब थो समझा, तुझो दर्शन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो नाम बाज बि ओॾे ई मङा। सभिनी ॾिसंदड़ पिणी प्यारनि सिक वारनि खे अस्सलाम वालेकुम या अली मदद। दोस्तो, हमेशह जीअं कंहिं न कंहिं सुठे फ़नकार सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर हूंदा आहियूं। अॼु असीं ॾोकरी शहर में मौजूदु आहियूं ऐं ॾोकरीअ जो तमामु सुठो नओं उभरंदड़ फ़नकार सचल मंगी असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं साईं जा तमामु सुठा एल्बम मार्केट में अची चुका आहिनि, उहे ज़रूरु ॾिसंदा। ऐं साईं सां इंशाअल्लाह पंहिंजी गुफ़्तगू जो आगाज़ कंदासीं। उन खां अॻु में अवां दोस्तनि खे अर्ज़ु कंदासीं, तव्हां महिरबानी करे असांजे चैनल खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा, त जीअं असांजो हर ईंदड़ वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुचे। अचो त असां पंहिंजे फ़नकार सां पंहिंजी गुफ़्तगू जो आगाज़ कयूं था। ॾाढो सुठो। ऐं असांजे नाज़रीन खे सचल साहब इहो ॿुधाईंदा त फ़नकारनि खे जेका अॼुकल्ह पज़ीराई मिले पई, किथे घटि थी मिले, किथे माशाअल्लाह घणी पई मिले, त उन्हनि आवाम जे लाइ हिकिड़ो मैसेज रखंदो त फ़नकारनि खे केतिरी सपोर्ट कनि। छो जो अॼुकल्ह अहिड़ा फ़नकार बि आहिनि जेके माली सपोर्ट न हुजणु सबबु पंहिंजे घरनि जी बदहाली तरफ़ वञी रहिया आहिनि। उन्हनि जे घर में चुल्हो कोन पियो भरे पियो, त ॾाढी तकलीफ़ में गुज़ारनि था। हुन हेॾी महिनत करे पंहिंजो राॻ त सिखियो, पर पंहिंजे घर जो चुल्हो नथा ॿारे सघनि। त असांखे घुरिजे त अहिड़नि फ़नकारनि जी सपोर्ट कयूं, अख़लाक़ी ऐं माली बि। त तव्हांजे नज़र में तव्हांजे सोच मुताबिक़ छा फ़नकारनि सां वेही वापिरे पियो ऐं उनखे दुनिया वारा केतिरो मान मर्तबो ॾियनि पिया? ॾाढी भली ॻाल्हि कई अथव, मुंहिंजी दिलि जी ॻाल्हि कई अथव। असल में अॼुकल्ह असांजी सिंध में फ़नकार त इलाही सारा थी विया आहिनि, जेका सुठी ॻाल्हि आहे। फ़नकार हुजणु खपनि। चौधारी मौसीक़ीअ जो माहौल हुजे। दुनिया परेशान आहे मौसीक़ीअ सां। ॿाहिरिनि मुल्कनि में, उन्हनि मुल्कनि में जेको आहे मौसीक़ीअ जे ज़रिए इलाजु कयो थो वञे, त हिते बि हुजणु ईअं खपे त भला जेतिरी मौसीक़ी घणी आहे त ओतिरो माण्हुनि खे सुकून हुजे। पर अलाए छो सुकून माण्हुनि खे आहे न, माण्हू परेशान आहिनि। पर मौसीक़ी जेका अॼुकल्ह हिते वहे वापिरे थी असांजे समाज में, अॼुकल्ह शॉर्टकट वारो जेको टर्म आहे न, उहो माण्हू घणो इस्तेमालु था कनि। उस्तादनि वटि वञी सिखणु, महिनतूं करणु, सरगम पको करणु, ढोलक वारनि सां महिनत करणु, इहो माण्हुनि खे अलाए छो वाक नथो थिए, उन्हनि खां इहो पुॼे कोन थो। त पोइ हू शॉर्टकट ज़रिए स्टूडियो, असांजा ई स्टूडियोनि मूं वटि बि अलाए केतिरा दोस्त ईंदा आहिनि, त उहे दोस्त विचो रस्तो वठी ऐं पोइ बसि ट्रैक ते ॻाए था वञनि। ऐं लाइव ॻाइण में हुननि खे उहो माना ॾांहुं न आयो लाइव ॻाइण जो। ऐं इन न सिखण जे करे ॿिया जेके नुक़सान थियनि था मुआशिरे में, जेके ॿियो हू मवाद खणी पंहिंजो पैदा कनि था या पेश कनि था माण्हुनि जे आॾो, त माण्हू जहिड़ा फ़नकार हूंदा, हाणे हर कला हर फ़नकार जो जेको आहे माना उहो पंहिंजो हिसाबु किताबु। हाणे फ़नकार जेके क्लासिकल आहिनि, उन्हनि पंहिंजो माहौल ठाहियो आहे, माण्हुनि खे उहे राग रागियूं सम्झाया आहिनि ऐं माण्हुनि जे ज़हननि में उहे रागनि जा नाला विधा आहिनि। त जॾहिं बि क्लासिकल रागी कंहिं अहिड़ी सुठी महफ़िलुनि में वञनि था त माण्हू उन राग जे नाले सां उन्हनि खे फ़रमाइश कनि था त साईं हीउ राग असांखे अॼु ॿुधायो, ऐं माण्हू सम्झनि था, उन्हनि खे दाद ॾियनि था। पर किथे इहे बि आहे, घणाई उन ॻाल्हि जी आहे त माना जेके सेखड़ाट फ़नकार आहिनि, उन्हनि खे माण्हू जेके सेखड़ाट फ़नकार आहिनि उहे पर्सनालिटी पंहिंजी ॾाढी सुठी ठाहे था वञनि महफ़िलुनि में, ऐं उहे सिखियल न आहिनि त बि माना पंहिंजा म्यूज़िशियन जेके आहिनि उहे टाइट खयूं था वञनि। त घणी जेका मोट आहे आम माण्हुनि तरफ़ां उहा सेखड़ाटनि खे आहे। जेके उस्ताद आहिनि उहे साॻियो ई जीअं पंहिंजे घरनि ताईं पंहिंजो रहंदा आहिनि, इहे सदाईं हाणे बि उस्ताद ॻाइणा जेके आहिनि उहे पंहिंजे घरनि ताईं मौजूदु आहिनि। अचो त नाज़रीन, सचल मंगी खां तमामु हिकु सुठो गीत ॿुधूं था। तुझो दर्शन सवाब थो समझा, तुझो दर्शन सवाब थो समझा, मुक़द्दस किताब थो समझा, तुझो दर्शन सवाब थो समझा, तुझो दर्शन। नेण तुझा हिजाब जा प्याला, नेण तुझा
तुंहिंजा हिजाब जा प्याला नेण तुंहिंजा हिजाब जा प्याला चप तहूरा शराब थो समझा चप तहूरा शराब थो समझा मुक़द्दस किताब थो समझा तुंहिंजो दर्शन साईं काबिले गौर मिसरो आहे तो सिवा हिन जहान सारे खे तो सिवा हिन तो सिवा हिन जहान सारे खे तो सिवा हिन जहान सारे खे ॼण त मदहोश ख्वाब थो समझा ॼण त मदहोश ख्वाब थो समझा मुक़द्दस किताब थो समझा तुंहिंजो दर्शन तुंहिंजो दर्शन सवाब थो समझा।